अस्सलाम वालेकुम नाज़िन, KTN न्यूज़ में भलीकार मां आहियां रोशनी मेमर। नाज़िन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। इस्लामकोट ऐं भर पासर वारे इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। अवां खे ॿुधाईंदासीं, तेज़ हवा सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। इस्लामकोट खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त तेज़ हवा सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। बरसात जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। तेज़ हवा सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। इस्लामकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। तेज़ हवा सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। अवां खे ॿुधाईंदासीं त खेवण जा तजला ऐं ककरनि जा कड़काट तेज़ हवा सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया। इस्लामकोट ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसात थी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामकोट ऐं भर पासे में तेज़ हवा सबबि दुकाननि ऐं घरनि जा छपरा उॾामी विया ऐं गड़े सां बरसात थी आहे। दुकाननि, मांडड़ियुनि ऐं होटलुनि जा छपरा उॾामी विया आहिनि। छाछर शहर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 20 मिंटनि ताईं तेज़ हवा सां गॾु बरसात जारी रही। केतिरनि ई हंधनि ते तेज़ हवा सां गॾु गड़े सां बरसात पई आहे। छपरा उॾामी विया आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। छाछरो में तेज़ हवा ऐं गड़े सां बरसात थी आहे। दुकाननि, मांडड़ियुनि ऐं होटलुनि जा छपरा उॾामी विया। छाछरो शहर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 20 मिंटनि ताईं तेज़ हवा सां गॾु बरसात जारी रही। केतिरनि ई हंधनि ते तेज़ हवा सां गॾु गड़े सां बरसात पई आहे, जॾहिं त छपरा उॾामी विया।